छा कजे को अगर बेवफ़ाई करे, दिल वठी दोस्तीअ में दगाई करे। छा कजे को अगर दर्द जॾहिं लफ़्ज़ बणिजी दिलि मां निकिरे थो, तॾहिं सिंधी शाइरी ऐं मौसीक़ीअ जो हिकु रोशन बाब वहीद हकिड़ो जहिड़ो शाइर जनम वठे थो। वहीद हकिड़ो सिंधी मौसीक़ी ऐं शाइरीअ जी दुनिया जो हिकु मशहूरु ऐं मारूफ़ नालो आहे, जंहिं पंहिंजी दर्द भरी शाइरी, अहसासनि सां भरियल लफ़्ज़नि ऐं दिलकश अंदाज़ वसीले सिंध जे माण्हुनि जे दिलनि में ख़ासि जाइ ठाही आहे। शायदि ॾींहं इहे लिखियल हा क़िस्मत में, असां जहिड़नि ग़रीबनि सां रुसण तोखे। उहे माण्हू अलाए काॾे हलिया विया, तोखे सूर ॾिना ते सूर मथां तूं छा विछड़ी वे फिरी मुंहिंजो वेढ़ो वीरान थी वियो। वहीद हकिड़े 1 जून साल 1972 ईस्वीअ ते ज़िले शिकारपुर जे मधे जी भरिसां ॻोठ हकिड़ा में मोहम्मद मूसा हकिड़ो जे घर में अख खोली। संदसि इब्तिदाई तालीम मदेजी मां हासिल थी, जॾहिं त मैट्रिक शिकारपुर मां पास कयाई। नंढपण खां ई संदसि ख़्वाहिश डॉक्टर बणजण जी हुई, पर क़िस्मत खेसि अदब ऐं मौसीक़ीअ जी दुनिया ॾांहुं वठी आई। जो कोई भी गम ना है सिर्फ यार जो गम। ज़िंदगीअ जे शुरूआती दौर में हुन मुख़्तलिफ़ नंढियूं नौकरियूं बि कयूं, जिन में होटल ते कमु करणु पिणु शामिलु हो। उन्हनि हालतुनि ऐं ज़िंदगीअ जे ॾुखियनि तजुर्बनि संदसि अंदर जे अहसासनि खे वधीक गहरो बणायो, जेके बाद में संदसि शाइरीअ में नुमायां नज़र अचनि था। शाइरीअ जो शौक़ु खेसि तॾहिं पैदा थियो जॾहिं संदसि चाचे अब्दुल रज़ाक हकिड़ो, जेको पुलिस में जमादार हो, खेसि नापरकोट पुलिस चौकीअ ते पाण सां वठी वियो। उते टेप रिकॉर्डर ते मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा गीत ॿुधंदे उन शाइरनि जा नाला ॿुधा, जंहिंखां पोइ संदसि अंदरि शाइरीअ जो जज़्बो जागी पियो। उन शौक़ में हू शिकारपुर जे राम म्यूज़िक सेंटर ते कमु करणु लॻो, जिथे संदसि मुलाक़ात मशहूरु सिंधी फ़नकार शमन अली मीरालीअ सां थी, जेको उन वक़्तु यकतारे चपड़ीअ ते गीत ॻाईंदो हो। वहीद हकिड़े शमन अली मीरालीअ खे पंहिंजा पहिरियां 2 गीत ॾिना, हिकु मूंखां कहिड़ी पई आ यार ख़ता ऐं ॿियो मुंहिंजे दिलि में साईं हरदम तूं त आहीं। इहे गीत बाद में ग़ुलाम शबीर समो कंपोज़ करे रिकॉर्ड कराया, जेके तमामु घणा मशहूरु थिया ऐं वहीद हकिड़े जी शाइरीअ खे वॾी सुञाणप मिली। संदसि क़ाबिलियत खे ॾिसंदे खेसि नाज़ प्रोडक्शन में सिलेक्शन शाइर तौरु नौकरी मिली, जिते हू कराची मुंतक़िल थी वियो। नाज़ प्रोडक्शन में शमन अली मीरालीअ जो पहिरियों एल्बम रिकॉर्ड थियो, जंहिं में संदसि लिखियल मशहूरु गीत छा कयां यारो दिल मजबूर आहे। हीअ गीत सिंध जी कुंड कुड़छ में मक़बूल थियो ऐं माण्हुनि जे ज़बान ते चढ़ी वियो। वहीद हकिड़ो न रुॻो बहितरीन शाइर रहियो, पर नाज़ प्रोडक्शन में कमु कंदे वहीद हकिड़े केतिरनि ई नवनि फ़नकारनि खे बि मुतारिफ़ करायो। जन नए फ़नकारनि खे मुतारिफ़ करायो, तन में मुरीद अब्बास, अख़्तियार अली दायो, मज़हर अली चांडियो, मास्टर फ़तेह अली, अमानुल्ला जमाली, फरज़ाना परवीन, फराह ख़ानम, गुलाब राय, मुनीर अब्बासी, शेला गुल ऐं ॿिया केतिरा ई फ़नकार शामिल आहिनि। जन फ़नकारनि बाद में बेहद मक़बूलियत हासिल कई ऐं वहीद हकिड़े उन्हनि जी भरपूर रहनुमाई कई।
संदसि सिलेक्शन हेठि तयारु थियल केतिरा ई एल्बम सिंध अंदरि तमामु घणो पसंदि कया विया। उन जन फ़नकारनि सां गॾु कमु कयो। उन्हनि में शमन अली मीराली, मास्टर मंज़ूर, अख़्तियार अली दायो, मंज़ूर सखीराणी, हुमेरा चन्ना, समीना कंवल ऐं फरज़ाना परवीन समेत केतिरा ई मशहूरु नाला शामिल आहिनि। वहीद हकड़ो बुनियादी तौर हिक मशहूर ऐं मारूफ़ शाइर तौर सुञातो वञे थो, पर संदसि परस्तारनि पारां खेसि ॻाइण में बि तमामु सुठी मोट मिली आहे। साल 2005 में जॾहिं हुन पंहिंजे आवाज़ में गीत ॻाइण शुरू कया त संदसि अंदाज़ आवाज़ ऐं अहसासनि खे माण्हुनि तमामु घणो पसंदि कयो। ख़ासि तौर संदसि मशहूरु गीत उथंदे वेहंदे हुस्न वारनि जो मुंहुं ॾिसण त सवाबु आहे, हिन गीत खे ॻाइणे तौर पिणु वॾी सुञाणप ॾिनी। वहीद हकड़ो 17 सालनि ताईं नाज़ प्रोडक्शन सां वाबस्ता रहियो, जॾहिं त बाद में हुन कशिश टीवीअ ते 12 साल म्यूज़िक इंचार्ज तौर ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। हिन वक़्त ताईं वहीद हकड़े जा 2000 खां वधीक गीत मुख़्तलिफ़ फ़नकारनि जे आवाज़ में रिकॉर्ड थी चुका आहिनि। संदसि लिखियल शाइरीअ मां कुझु मशहूरु ऐं मक़बूल गीतनि जूं झलकियूं पेश ख़िदमत आहिनि। तुंहिंजे भाकुर में पियो हुजां मां अल्लाह घर मोटी न यार रोज़ानो पीअंदो आहियां तुंहिंजो उधर खे पीरी परदेस में यादि तुंहिंजी तोखां एतिरो बि न पुॻो संग दिल जो सखणो हाल तूं पुछण। जॾहिं त हू पाण बि 150 खां वधीक गीत ॻाए चुको आहे। संदसि शाइरीअ में दर्द, मुहबत, विछोड़ो, अकेलाई, एहसास ऐं ज़िंदगीअ जूं हक़ीक़तूं नुमायां नज़र अचनि थियूं। जंहिं करे संदसि शाइरी सिधी तरह माण्हुनि जे दिलनि ते असरु छॾे थी। ज़ाती ज़िंदगीअ में वहीद हकड़े हिकु शादी कई ऐं खेसि 5 नियाणियुनि ऐं 2 पुटनि जी औलाद आहे। अॼु बि हू शाइरी ऐं मौसीक़ीअ जे सफ़र खे जारी रखंदे सिंधी अदब ऐं सक़ाफ़त जी ख़िदमत करे रहियो आहे। जेकॾहिं अव्हां खे वहीद हकड़े साहब जी हीअ कहाणी पसंदि आई हुजे त असांजे YouTube चैनल MH पयार खे सब्सक्राइब कंदा ऐं गॾोगॾु सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स फेसबुक पेज ऐं टिकटॉक ते ज़रूरु सपोर्ट करियो। असांजे प्लेटफॉर्म्स ते अव्हां खे सिंध जे मशहूरु शख़्सियतुनि जूं कहाणियूं, सिंधी सक़ाफ़त, तारीख़ी वाक़िया, अदबी शख़्सियतूं, फ़न ऐं मौसीक़ीअ सां लाॻापियल दिलचस्प ऐं मालूमाती मवाद ॾिसण लाइ मिलंदो। अव्हां जी मुहबत ऐं सपोर्ट असां लाइ वॾी हिमत आहे, जेका असांखे सिंधी अदब ऐं सक़ाफ़त खे वधीक उजागर करण लाइ हौसला ॾिए थी। मिलंदासीं ईंदड़ वीडियो में, तेसी ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। मुंहिंजी सिंध जो मानो मथे मथे मुंहिंजी सिंध जो मानो मथे जेसी ताईं जियरा आहियूं तोड़े निभाईंदासीं। कहिड़ो दुख अथसि अलाए नथो कंहिंखे ॿुधाए।